हिकिड़े ॾींहं जा पाकिस्तानी 30 खां 35,000 रुपया कमाए सघो था घटि में घटि। 1 यूरो खां बि घटि जी जेको सो खंडु आहे 1 किलो। वाइन आहिनि, शराब आहिनि, इन्हनि जा रेट बि तव्हां ॾिसी सघो था। 6 यूरो, 7 यूरो, 5 यूरो। साईं टमाटा आहिनि 2 यूरो जा किलो। सही आहे। सलाम दोस्तों, उम्मीद है तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, जिते बि हूंदा एंजॉय कंदा हूंदा। तव्हां सभिनी जो वेलकम तव्हांजे पंहिंजे सिंधी यूट्यूब चैनल ते। मुंहिंजो नालो विनेश आहे ऐं हिन वक़्तु मां जर्मनी जे अंदरि पढ़ाई कयां पियो। सभ खां पहिरीं तव्हां सभिनी जी वॾी 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 महिरबानी जेके मुंहिंजा यूट्यूब ते 100 सब्सक्राइबर पूरा कया। त अॼु जी वीडियो जे अंदरि असां ॻाल्हि कंदासीं जर्मनी जे अंदरि आम इंसान डेली बेसिस ते मज़दूर केतिरा पैसा कमाए थो, हिकिड़े ॾींहं में केतिरनि ॾींहंनि जो राशन वठी सघे थो। ऐं तव्हांखे अगरि मुंहिंजी वीडियोज़ पसंदि अचनि त ज़रूरु यूट्यूब खे सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक ते ॾिसो था पिया त फेसबुक खे फॉलो कजो ऐं मां लिंक कमेंट में हणंदमि यूट्यूब जी। यूट्यूब ते सब्सक्राइब ज़रूरु कजो, लाइक कमेंट कजो त जीअं मोटिवेशन मिलंदी तव्हांजी ख़िदमत में वधीक वीडियोज़ ईंदा। टिकटॉक ते ॾिसो था, इंस्टाग्राम ते, जिते बि ज़रूरु सपोर्ट कजो। त हलूं था अॼु जी वीडियो जे। दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे जर्मनी जे अंदरि जेके आम इंसान डेली बेसिस ते जेके मज़दूरी कंदा आहिनि उन्हनि जी उजरत केतिरी हूंदी आहे। जर्मनी जे अंदरि जेके उजरत आहे उहो घंटे जे हिसाब खां हूंदी आहे। जेतिरा कलाक तव्हां कमु कंदा ओतिरे कलाक जे हिसाब खां तव्हांखे पैसा मिलंदा आहिनि ऐं उन हिसाब खां तव्हां हिकिड़े ॾींहं जा पाकिस्तानी 30 खां 35,000 रुपया कमाए सघो था घटि में घटि। मतिलबु कि अगरि तव्हां हिकिड़े घंटे जी जेके सैलरी जी ॻाल्हि कयूं त 13.5 यूरो गवर्नमेंट जे तरफ़ खां फिक्स्ड आहे, पर 13.5 खां बि मथे ॾींदियूं आहिनि कंपनियूं। हाणे डेली बेसिस ते कमु करण जो मतिलबु इहो आहे त जंहिंमें को स्किल ना हुजे, तगारी वारा मज़दूर, कंहिं रेस की दुकान ते कमु कंदड़, या पोइ कंहिं इलेक्ट्रीशियन वटि कमु कंदड़, कंहिं शॉप ते कमु कंदड़। बाक़ी जेके कारपेंटर, वाडा ऐं जेको सो इलेक्ट्रीशियन हूंदा आहिनि, जंहिंमें हुनर हूंदो आहे, उन्हनि जी सैलरी अञा वधीक हूंदी आहे। पर हाणे मज़े जी ॻाल्हि इहो आहे त हिननि हिकिड़े ॾींहं जी सैलरी जे अंदरि हितां जो माण्हू छा छा वठी सघे थो। छो त असां वटि हिकिड़ो उलमियो ई आहे न त हिकिड़े ॾींहं जो मज़दूरी करण खां पोइ जॾहिं शाम जो राशन वठणु वेंदो आहे त उहो परेशान हूंदो आहे, खंडु वठां, पती वठां, या पोइ घी वठां, चांवर वठां, अटो वठां, छा वठां। डेली बेसिस ते जेको सो कमु कंदा आहिनि हुननि जी दिहाड़ी तमामु घटि हूंदी आहे ऐं जेको प्राइसिस जेको शयुनि जा हूंदा आहिनि, खाधे पीते जो, उहो तमामु घणा हाई हूंदा आहिनि। हाणे सुधरियल मुल्कनि में प्राइस कंट्रोल छा हूंदो आहे ऐं जेके ग्राहक, जेके कस्टमर्स हूंदा आहिनि, उन्हनि जा राइट्स छा आहिनि, अॼु जी वीडियो में तव्हांखे मां खणी हलां थो। हिकिड़ी रेस की दुकान जे अंदरि तव्हांखे ॿुधाईंदमि त खंडु घणे किलो आहे, हिते लीटर ऑयल घणे जो मिलंदो आहे। हिकिड़े ॾींहं जी उजरत में हिकिड़ो बंदो घटि में घटि 20 खां 25 ॾींहंनि जो जेको सो राशन वठी सघे थो। हलो मूंसां गॾु, असां हलूं था हिकिड़ी शइ खे ॾिसंदासीं ऐं पोइ तव्हांखे ॿुधाईंदमि त असां वटि जेके कंपनियूं आहिनि उहे माण्हुनि खे कीअं लुटनि थियूं। अचो मूंसां गॾु, तव्हांखे मज़ो अचण वारो आहे। हे जेको आहे सो फ्रूटनि जा रेट आहिनि 3 यूरो, 2 यूरो, 2 यूरो। डिफरेंट तरीक़े जो फ्रूट आहे ऐं उन्हनि जा रेट उन्हनि जे साम्हूं लिखियलु आहिनि। ठीकु आहे। हाणे इहो ॾिसो, तक़रीबन 2 यूरो जा केला 1 किलो। हे साईं टमाटा आहिनि 2 यूरो जा किलो। सही आहे। हाणे डिफरेंट क्वालिटी हूंदी आहे त ओड़े हिसाब खां उन्हनि जा रेट्स हूंदा आहिनि। त तव्हां ॾिसंदा त हर जेको सो सब्जी या पोइ फ्रूट हूंदो आहे उनजो रेट जेको सो 1, 2 या 3 यूरो जे अंदरि हूंदो आहे। उनखां वधीक तव्हांखे रेट जेको 1 यूरो खां 1.5 तरीक़े खां तव्हां असीं वञूं था सब्जियुनि में। हिते जेको आहे सो आलू पिया आहिनि। ठीकु आहे। हाणे आलू जेको सो 2.5 किलो आहिनि 2 यूरो 40 सेंट जा। हाणे त असां हेठि हलंदासीं। हेठि तव्हांखे ॾेखारींदमि त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, ॾुध, दही ऐं लूणु ऐं खंड जे हिसाब खां। सो पंहिंजो हर जेको आहे सो रेट जेको हर शइ जो 1, 2 यूरो, 3 यूरो हूंदो आहे। हाणे 100 यूरो कमाया आहिनि जे मंदे त हू जेकॾहिं कोई शइ वठे थो त सभु 2, 3 यूरो जे अंदरि आहिनि। पाण वांगुरु सिस्टम उअं न आहे। 1 यूरो खां बि घटि जी जेको सो खंडु आहे 1 किलो। लूणु आहे, लूण जी क़ीमत जेको आहे सो 0.75। सही आहे। ऐं खंडु जेको सो लूण जो रेट बि तव्हांजे साम्हूं 1 आहे। असां वटि कीअं हूंदो आहे त खंडु जेको आहे सो जेकॾहिं 100-200 रुपया आहे त लूणु 10 रुपये जो हूंदो। सम्झो त इहो हूंदी आहे प्राइस कंट्रोल। ऐं मां हिते हिकिड़ी शइ नोट कई त जेके शयुनि जा रेट आहिनि न 5 सालनि खां पोइ 10 सेंट जो फ़र्क़ु अचे थो। असां अगरि डबल, ट्रिपल 9 थींदियूं। इहा आहे जेको सो 2 यूरो खां बि घटि आहे 1 यूरो 79 सेंट। ठीकु आहे। जेको आहे सो घी आहे, घी जी बोटल 1 लीटर जी आहे, जेको असां घी सब्जी वग़ैरह में यूज़ कयूं था। डिफरेंट तरीक़े जा घी पिया आहिनि। घी जी जेको सो क़ीमत आहे हिते 1 यूरो 70 सेंट। कपिड़ा धोइण जा सामान आहिनि, लिक्विड्स आहिनि, सर्फ वग़ैरह आहिनि। हिननि जा रेट बि तव्हां ॾिसी सघो था। 4 यूरो, 4 यूरो, 4 यूरो, 4 यूरो। ही सुठे वारा रेट्स आहिनि। मतिलबु घटि वारा बि तव्हांखे मिली वेंदा 1 यूरो जे हिसाब खां, 2 यूरो जे हिसाब खां बि। डिफरेंट कंपनियूं आहिनि जेको तव्हां वठो।
हिकु यूरो जेको सो 300 रुपए जे बराबरि हूंदो आहे, लेकिन तव्हां हिसाबु लॻायो त असां वटि 300 में छा ईंदो आहे, हिते छा ईंदो आहे हिकु यूरो में। ऐं हिते जो हिकु यूरो बि वैल्यू रखे थो, हिकु यूरो जे अंदरि बि 100 सेंट अचनि था। त मतिलबु जीअं दिहाड़ी तव्हां लॻायो त दिहाड़ी खां पोइ बि तव्हां जाम कुझु करे सघो था। वधीक तव्हांखे इहो ॾिसारां, इहो जेको आहे सो वाइन आहिनि, शराब आहिनि, इन्हनि जा रेट बि तव्हां ॾिसी सघो था। 6 यूरो, 7 यूरो, 5 यूरो, 4 यूरो। त तव्हां कुझु बि जेको सो वठी सघो था पंहिंजी सैलरी जे हिसाब खां। मतिलबु असां वटि त चवंदा आहिनि न त हे नशे वारियूं शयूं बि अमीर रईस वॾा लख करोड़पति कंदा आहिनि, हिते त हिननि जा रेट बि हुन हिसाब खां आहिनि, तव्हां न कजो। इहो सॼो मुंहिंजो सामान जेको आहे मूंखे पियो 20 यूरो जे अंदरि। हाणे 20 यूरो में मां जेको आहे सो 1.5 किलो बसर वरिता, 1.5 किलो टमाटा वरिता, किलो दही वरितो, किलो लीटर ऑयल जी बोटल वरिती, केला वरिता। इहे सभु शयूं मूंखे 20 यूरो में पिया आहिनि। त हिसाबु लॻायो हिकिड़े ॾींहं जी जेको दिहाड़ी में 100 यूरो मां सिर्फ़ु 20 यूरो में घटि में घटि इहो मुंहिंजो हाणे हफ़्ते जो सामान आहे। ठीकु आहे, त हिकिड़े माण्हू जे लाइ त हिसाबु लॻायो त 100 यूरो में माण्हू आराम खां जेको 15-20 ॾींहंनि जो सामान वठी सघे थो, उन खां बि मथे। मूं वटि हींअर हिकिड़ो इहो बिस्किट जो पैकेट आहे, पीनट पिक पाकिस्तान जो, ऐं इहो हिकिड़ो गाला जो पैकेट। हाणे ॿुधायां त कंपनियूं असांखां कीअं कमाईंदियूं। अॼु खां कुझु साल अॻु में इहो साॻियो जेको सो बिस्किट जो पैकेट जेको 10 रुपए जो जॾहिं हूंदो हुयो, तॾहिं इन जे अंदरि बिस्किट घटि में घटि 10 खां 12 बिस्किट हूंदा हुआ। हाणे कंपनियुनि छा कयो आहे, हिन बिस्किट जी क़ीमत 30 रुपया थी वई आहे, ऐं हिन जे अंदरि बिस्किट तव्हांजा जेको सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 4 आहिनि। हाणे ॿी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त इहो मूं वटि आहे गाला बिस्किट। गाला बिस्किट जे अंदरि लिखियलु आहे बड़ा पेक ज़्यादा मज़ा RS10। हाणे 10 रुपए में जॾहिं 12 खां 13 बिस्किट ईंदा हुया, हाणे साॻियो ई पैकेट हुनखे ईअं वॾो करे हुन ते बसि ईअं रेट लिखी मार्केटिंग जो हिकिड़ो स्ट्रेटजी हणी त बड़ा पैकेट। हाणे हिन बिस्किट सभ खां घटि में घटि 3 बिस्किट हूंदा आहिनि। हाणे 3 बिस्किट में इहो वॾे में वॾो पैकेट कीअं थियो, अगरि कंपनी चाहे थी त 3 बिस्किट हिकिड़ी गॾु करी एतिरो पैकेट बि ठाहे सघे थी। हाणे छा माण्हुनि खां खेॾनि था, बट